अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे दयारे दिल ऐं दास्ताने मुहबत, मुल्क दिल जो मोकिरो, जंहिंजो अर्श ज़मीन आसण। छुटो फ़कीर सांगी। मुसनिफ़ GM सैयद। छपाईंदड़ फिक्शन हाउस लाहौर, हैदराबाद, कराची। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। किस्त 21, फ़सुल 6। हकीकत जो इंकिशाफ। हरगिज़ न मीरद आन के दलिश जिंदा शुद ब इश्क, सबते अस्त बरजरीदा आलमे दवामे मा। हाफ़िज़। माना जेका दिल इश्क जे ज़रिए ज़िंदह थियल आहे उहा मरी न सघंदी। दुनिया जे दफ़्तर ते दाइमियत साबित थी चुकी आहे। इब्तिदा में जॾहिं मिजाज़ी मुल्क मां हक़ीक़त जी ॻोल्हा पुठियां होसि त अवल में मूंखे ईअं पिए मालूम थियो त उहा कंहिं ॿी दुनिया जी ॻाल्हि हुई जा ज़ाहिरीअ तरह ॾिसण ऐं महसूसु करण खां मथे हुई। उन करे पहिरीं तक़वा, तज़किया नफ़्स ऐं सोबत सालियनि जे ज़रिए उन जी ॻोल्हा कयमि, पर पतो कोन पियो। नेठि उन हक़ीक़त मुंतज़र खे मिजाज़ी इश्क आणे मिजाज़ी लिबास में मुंहिंजे साम्हूं पेश कयो। उन खां पोइ ईअं ॾिसण में आयमि त हक़ीक़त हुई कान, सभु कुझु मिजाज़ी हो। हाणे जॾहिं हक़ीक़त जो इंकिशाफ थियो आहे त इब्तिदा में मिजाज़ जो मान घटिजी वियो ऐं सभु शइ जो बुनियादु हक़ीक़त ते सम्झणु लॻुसि। मिजाज़ सिर्फ़ु उन जी सिफ़त वञी रहियो हो। हक़ीक़त ज़ात ॾिसण में आयमि। उन ई इब्तिदाई हालतुनि में अञा दोईअ जे दाइरे खां ॿाहिरि निकिरी न सघियो होसि, लेकिन अॻिते हली आहिस्ते थी पतो पवणु लॻो आहे त हक़ीक़त ऐं मिजाज़, ज़ात ऐं सिफ़ात सभु हिक ई वजूद जा ॿ पहलू हुआ। उन ॻोल्हा में जेके तजुर्बे बाद मूंखे मालूम थियो, सो मज़कूरा ज़ेल चइनि शोबनि जे तजुर्बे में अलहदा करे पेश कंदुसि। नंबर 1 मज़हबी शोबो, नंबर 2 इल्मी शोबो, नंबर 3 अमली शोबो, नंबर 3 इश्क शोबो। नंबर 1 मज़हबी शोबे जो मज़कूर। हक़ीक़त जे इंकिशाफ बाद मज़हब बाबति हाणे आउं हिन नतीजे ते पहुतो आहियां त नंबर 1, दुनिया जे ॿियनि नज़रियनि वांगुरु मज़हब बि हरफ़े आख़िर थी नथा सघनि। जीअं ॿिया नज़रिया ज़माने जी तब्दीली ऐं वक़्त जे तक़ाज़ा बाद पे बदिलिया आहिनि, जीअं मज़हबनि में तब्दीली लाहक़ थी सघे थी ऐं पए थी आहे, उन्हनि जे बुनियादी उसूलनि खे छॾे उन्हनि जे फ़रूई क़ाइदनि कानूननि में तब्दीली ऐं तनसीख़ पई आई आहे। उहो जनरल कानून इस्लाम जे शरीयत सां बि लागू आहे। नंबर 2, दुनिया जे आम कानून वांगुरु मज़हबनि मां बि का आमद ऐं मुफ़ीद ॻाल्हियूं चूंडे बेकार ऐं ग़ैर ज़रूरी ॻाल्हियुनि खे फिटो करे सघिजे थो। नंबर 3, मज़हबनि जे हर अक़ीदे जी अंधी तक़लीद करणु ग़लति आहे। नंबर 4, मज़हबनि जे बेकार ऐं बाद वक़्तु सम्झी उन्हनि जी हर ॻाल्हि खे रद्द करण बि ठीकु न आहे। उन्हनि जी का तालीम ऐं तरबियत सफ़र ज़िंदगीअ लाइ मुफ़ीद समर मुयसरु करे थी। हिन मक़ाम ते पहुचण बाद मूंखे हेठियनि सवालनि ते ग़ौर करे फ़ैसिला करणा पिया। नंबर 1 हक़ ऐं नाहक जो मसइलो। नंबर 2 सवाब ऐं गुनाह जो मसइलो। नंबर 3 रूह ऐं मादे जो मसइलो। नंबर 4 हुस्न ऐं अगलाइप जो मसइलो। नंबर 5 जलाल पस्तीअ जो मसइलो। नंबर 1 हक़ ऐं नाहक जो मसइलो। जीअं अॻे ज़ाहिर करे आयो आहियां त माण्हूअ जे तरक़ी ऐं कमाल लाइ अलाह जी सुञाणप ऐं मुहबत ज़रूरी ॻाल्हियूं हुयूं। उन ई मक़सद जे हुसूल लाइ मूं इबादतूं ऐं रियाज़तूं कयूं, जिन मां इब्तिदा में सुरूर ईंदो हो, पर आहिस्ते थी जॾहिं इल्म ऐं तजुर्बे बाद अलाह जी शख़्सी तसवुर जे एवज़ ॿी तस्वीर जाइ वरिती त उहो सुरूर घटिजणु लॻो। अलाह जो ॿियो तसवुर जो मुंहिंजे साम्हूं आयो, उन मूजिबि अलाह हर जाइ ते हाज़िर नाज़िर हो, साह जी रग खां वेझो हो, हर शइ में समायल हो। उन खां पोइ अलाह जो टियों तसवुर पेश थियो। उन मूजिबि अलाह ख़याल, कयास, गुमान ऐं वहम खां मथे हो। उनखे न अखियूं ॾिसी सघियूं थिए, न कन ॿुधी सघिया थिए, न दिलि में समाइजी सघियो थिए, न दिमाग़ खे उन बाबति कुझु मालूमात मुयसरु थी सघे थी। उन्हनि मुख़्तलिफ़ तसवुरनि न सिर्फ़ु मुंझारो पैदा कयो, पर कई मुश्किल मसइला साम्हूं आणे छॾिया। अहिड़े अलाह जी सुञाणप ऐं मुहबत कीअं हासिलु थी सघे हा, जो सम्झ में अचण खां मथे हो। उन मुश्किलात मां ॿाहिरि कढण लाइ मूंखे चयो वियो
त अलाह खे सुञाण खां अॻु पाण खे सुञाण ज़रूरी हो। मन अर्फ़ नफ़्सा फ़क़द अर्फ़ रबी, माना जंहिं पाण खे सुञातो उहो अलाह खे बि सुञाणे सघंदो। उन ते मूं पाण सुञाणण लाइ ॻोल्हा शुरू कई। सवाल उथियो त उहो पाण कहिड़ो हो जंहिंजी सुञाणण लाइ हिदायत कयल हुई। गौर करण बाद पतो पियो त उन पाण में जिस्म बि हो त रूह बि हो, उन पाण में बुरो बि हो त भलो बि, उन पाण में ज़ालिम बि हो त रहमदिल बि हो, पाण में दुनिया बि हुई त दीन बि हो। उन ते सवाल उथियो त उन्हनि मां कहिड़े पाण जी सुञाणप जी हिदायत कयल हुई। जवाबु मिलियो त उहो पाण ज़रूरु रूह, चङाई, रहमदिली ऐं दीन वारो हूंदो, जंहिंजी सुञाणप सां अलाह जी सुञाणप थियण जो आसरो हो। उन ते वरी हेठियां सवाल पैदा थी पिया हुआ त नंबर 1 रूह छा हो, नंबर 2 चङाई कहिड़ी ॻाल्हि हुई, नंबर 3 रहमदिली छा हुई, नंबर 4 दीन जो मतिलबु कहिड़ो हो। उहे एॾा वसी मसइला हुआ जन ते गौर करण बाद पाण वधीक मुंझारे पैदा थियण जो इम्कान हो। आख़िर में वञी उन ई नतीजे ते पहुतुसि त उन्हनि सवालनि जा हल हक़ जी परूड़ पवण बाद हासिल थी सघंदा। तंहिं करे उन सभिनी मसइलनि जे हल लाइ हक़ जी ॻोल्हा तरफ़ मुतवजो थियुसि। इश्क थिए आसान भायमि पर नींहुं थियो औखो अधियूं। अवल में मूंखे ॿुधायो वियो त इस्लाम दीन हक़ हो, उनखे सम्झण मां हक़ या सच जो पतो पइजी सघंदो। पर अॻिते हली पतो पियो त इस्लाम जूं 200 ताबीरूं कयल हुयूं, जंहिंमां हर हिकु ताबीर वारे गिरोह पाण खे हक़ ते ऐं ॿियनि खे नाहक़ ते थिए सम्झियो। साॻी हालति ॿियनि मज़हबनि जे सम्झाणियुनि जी हुई। जॾहिं मज़हब इस्लाम जे मुख़्तलिफ़ फ़िरक़नि जे अक़ीदनि इस्लाम ऐं ॿियनि मज़हबनि जे नुक़्ताए निगाहनि ते नज़र थी कयमि त उन्हनि में कई मुतज़ाद ॻाल्हियूं नज़र में अचणु लॻियूं। कनि हिकु शइ खे हक़ थिए सम्झो त ॿियनि उन्हनि खे नाहक़ थिए करार ॾिनो। त रुॻो एतिरो, पर साॻी ॻाल्हि माण्हूअ खे हिकु वक़्तु सही थिए ॾिसण में आई त ॿिए वक़्तु ग़लति थिए मालूम थी। ग़लति ऐं सही जो मामिलो एतिरे क़दुरु मुंझाईंदड़ थी पियो जो पतो न थिए पियो त आख़िर उहो मसइलो किथे वञी इंतिहा कंदो। आहिस्ते थी पतो पवणु लॻो त रुॻो आउं पर सारी दुनिया उन ई धोखे जे मुंझारे में मुस्तग़रक़ हुई। नेठि घणी गौर फिक्र ऐं तजुर्बे बाद मालूम थियणु लॻो त वजूद सिर्फ़ु हक़ जो हो, नाहक़ सिर्फ़ु उन जो उबतो तरफ़ हो। जंहिंखे तराजड़ी नज़र करण वारा जुदा सम्झी ग़लती थे कई। नाहक़ जो जुदा वजूद हो ई कोन। उहो मुख़्तलिफ़ माण्हुनि जी दिमाग़ी वुसअत जो कसूर हो। जन हालत, ज़माना, शख़्सी ज़रूरतुनि वग़ैरह सबबनि करे उनखे जुदा सूरत में थिए ॾिठो। उन जे नुक़्ते निगाह अख़्तियार करण बाद वरी मुअतरज़नि तरफ़ां सवाल उथियो त जे नाहक़ जो जुदा वजूद हो ई कोन त पोइ बदख़लाक़ी, ज़ुल्म, इस्तिसाल, चोरी, ज़ना बि सभु जाइज़ शुमार थी सघिया थे। इंसानी मुआशिरो अहिड़ी छुड़वागीअ जे करे सुधरण जे एवज़ बिगड़णो हो। मुआशिरे जे मुहज़ बणाइण लाइ कनि बुनियादी उसूलनि खे अख़्तियार करणो हो। जे बुनियादी उसूल हेठिएं क़िस्म जा हुआ। नंबर 1 जाॻाल्हि या मतो क़ौमी या इंसानी इतिहाद लाइ कारआमद थी सघे। नंबर 2 जाॻाल्हि या मतो क़ौमी या इंसानी अमन लाइ कारआमद थी सघे। नंबर 3 जाॻाल्हि या मतो मजमूई तरक़ीअ लाइ मददगार साबित थी सघे। लेकिन के ॻाल्हियूं अदना हुयूं जे मुआशिरे में इंतिशार, बदअमनी ऐं तरक़ीअ जे राह में रुकावट जो बाहिस बणिजी थिए सघियूं। तंहिं करे आला ऐं अदना ॻाल्हियुनि जे विच में तमीज़ जी कसोटी मुक़ररु करणु ज़रूरी हुई। अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो फ़ैसिलो बुनियादी उसूलनि खे मद्देनज़र रखी अक़ुल सलीम ऐं कसरत राय जे मशवरे मुताबिक़ करणु घुरिजे। जे सवाल था कनि त हक़ जी इब्तिदा किथां थी ऐं इंतिहा किथे वञी बीहंदी, उन जो जवाबु उहो ई थींदो त जहिड़ीअ तरह ज़िंदगीअ जी इब्तिदा ऐं इंतिहा जो पतो पवणु मुश्किल आहे, ख़ुदा जी ज़ात जो पतो पवणु मुश्किल आहे, इश्क जी इंतिहा जो पतो पवणु मुश्किल आहे। अहिड़ीअ तरह हक़ बि बेअंत बहर जो ख़ज़ानो आहे, उन जो परो पांधु लहणु मुश्किल आहे। सेवा कर समुंड जी जित जर वहे तो जाल, सवें सिपजन समुंड में माणिक मोती लाल।
जे मासो जुड़े माल त पूॼारिया पुर थिए। नंबर 2, सवाब ऐं गुनाह जो मसइलो। ही ॿियो मसइलो हो जो मज़हबी शोबे में मुख़्तलिफ़ तशरीहुनि सां पेश कयो वियो थिए। मज़हबी ज़िंदगीअ में मुआशिरे जो सारो मदार उन ई मसइले जे आधार ते रखियल हो। उन ई बाबति मज़हबनि ऐं उन जे फ़िरक़नि जे रायनि में इख़्तिलाफ़ हुआ। क़रस्ताननि जो चवणु हो त इंसान अवल खां वठी गुनहगार ऐं नाक़िस हो। उन ई हालत खां ॿाहिरि निकिरण लाइ खेसि क़ुर्बानी ऐं इबादत ज़रिए छुटकारो मिली सघियो थे। हिंदुनि ऐं ॿुधनि जो चवणु हो त सवाब ऐं गुनाह माण्हुनि जे अमलनि ते मदार रखंदड़ हुआ। जेकॾहिं कंहिं माण्हूअ जी रूह अॻूणी ज़िंदगीअ में के गुनाह जा कम कया आहिनि त उन मां निकिरण लाइ हिन खे इबादत ऐं चङा कम करणा पवंदा। मज़कूरा भला ॿिन्ही मज़हबी गिरोहनि माण्हुनि खे माज़ीअ जे कयल गुनाहनि जो हिकु हद ताईं पाबंद थिए रखियो। टे तरफ़ मुस्लमाननि जो चवणु हो त माण्हू फितरी आज़ादु पैदा थिए थो, पोइ माहौल ऐं हालात मुताबिक़ गुनाह कयाई थिए। उन खां बचण लाइ हिन खे तक़वा, इबादत, अमल साले मददगार थी सघनि था। मथियूं ॻाल्हियूं मज़हबी एतिक़ादनि जूं आहिनि, लेकिन कनि दानिशवरनि जो चवणु हो त गुनाह ऐं सवाब तक़ाबली मसइला हुआ। जहिड़ीअ तरह वाङण खे कनि मुफ़ीद ऐं कनि बादी थिए सम्झो, या खीर खे कनि फ़ाइदे वारो ऐं कनि नुक़सानकार थिए सम्झो, अहिड़ीअ तरह हर ॻाल्हि साॻी तरह सभिनी लाइ मुफ़ीद ऐं मुज़र थी न थिए सघी। हर ॻाल्हि जी सलाहियत ऐं ग़ैर सलाहियत मुख़्तलिफ़ हालात, अफ़राद, ज़रूरियात ऐं मफ़ाद जे कसवटीअ ते मुक़ररु थी सघे थी। तंहिं करे गुनाह ऐं सवाब खे कनि मख़सूस मज़हबी अहकामनि जो पाबंद करे हमेशह लाइ मुक़ररु करे छॾणु न सही हो, न उहो तरक़ीअ इंसानीअ लाइ फ़ाइदेमंद हो। कनि दरवेशनि त गुनाह ऐं सवाब खे माण्हुनि तरफ़ां मसनूई पाबंदियूं ते शुमार कयो। उन ई नज़रिए ते एतिराज़ कंदड़नि जो चवणु हो त जेकॾहिं उन ई राय खे मञियो त सारो मुआशिरो धर्म भरम थियण जो इम्कान हो। उन ई राय मुताबिक़ हिकु माण्हूअ जे सही रोज़गार जे ज़रिए गॾु कयल मिल्कियत ऐं ॿियो माण्हू चोरी ज़ोरी या ठॻीअ ज़रिए खणी सघियो थिए। उन ई राय मुताबिक़ हिकु माण्हूअ जी ज़ाल सां ॿियो माण्हू ज़िना करे सघियो थिए। उन ई राय मुताबिक़ ॾाढो या हीणे माण्हूअ या क़ौम खे तशदुद ज़रिए पंहिंजी मर्ज़ी ऐं मफ़ाद ख़ातिर कमु आणे सघियो थिए। उन ई राय मुताबिक़ इक़्तिदार में आयल माण्हू या क़ौम ताक़त, पैसे ऐं अकुल जे ज़रिए कमज़ोर, मिसकीन ऐं बेसम्झ माण्हू या क़ौम जो इस्तेसाल करे सघियो थिए। उन्हनि ॻाल्हियुनि ते ग़ौर करण बाद उहो जवाब थिए मिलियो त दरवेश जो चवणु सही हो त मुआशिरे जे तरफ़ां मुक़ररु कयल पाबंदियूं उन जे भलाई ऐं बहितरीअ लाइ हालतुनि मुताबिक़ वक़्त ब वक़्तु लाहक़ करणु ग़लति न हो, पर उन खे दाइमी तरह मुक़ररु थियल सम्झणु ठीकु न हो। हालतुनि जी तक़ाज़ा, ज़रूरियात ते वक़्त मुताबिक़ कनि ॻाल्हियुनि खे जाइज़ करणु, कनि खे नाजाइज़ ठहिराइण जो सोसाइटीअ खे हक़ु हो, पर दाइमी तरह कनि ॻाल्हियुनि खे टिबो पलीत करे छॾणु ऐं कनि खे पाक सम्झणु ग़लति हो। नंबर 3, रूह ऐं मादे जो मसइलो। घणो करे सभिनी मज़हबनि तरफ़ां दुनियावी शयुनि जी अक्सरियत खे रूह ऐं मादे जो मुरकब तस्लीम कयो वियो आहे। केतिरनि जमादात, निबातात ऐं हवानात में बि हिकु हद ताईं रूह जी मौजूदगीअ जो ज़िक्र कयो आहे, पर तरक़ी याफ़्ता रूह जो इतलाक़ सिर्फ़ु इंसान ताईं महदूद कयो आहे। उन ई बाबति दुनिया में मुख़्तलिफ़ नज़रिया मुरवज आहिनि। नंबर 1, हिकिड़नि हर हिकु रूह जे वजूद खे अलहदा तस्लीम कंदे उन जी तरक़ीअ जो मदार नेक अमलनि ते रखियो आहे। नंबर 2, ॿियनि इंसानी ऐं तरक़ी याफ़्ता जानवरनि जे रूहनि खां सवाइ ॿियनि रूहनि जे अलहदा वजूद ऐं आक़िबत खे तस्लीम न थिए कयो। नंबर 3, टियां उन राय जा हुआ त रूह हक़ीक़त या ज़ात हो, उहो अबदी ऐं अज़ली हो, संदसि जिस्म आरज़ी लिबास वांगुरु बदिलजी सघियो थिए। नंबर 4, चौथा उन राय जा हुआ त हक़ीक़ी वजूद मादे जो हो, रूह उन जी आरज़ी पैदावार हुई। उन्हनि रूहनि जी जुदागाना वजूद ऐं हयात बादल ममात खां इनकार ते कयो। पंजे वटि ॿई शयूं हिक ई वजूद जा ॿ तरफ़ हुयूं। उहे सवाल ख़लक़त जे इब्तिदा खां वठी माण्हुनि जी खोजना ऐं तफ़्तीश जा बाइस रहिया आहिनि, आईंदा बि रहंदा ईंदा। जेतिरे क़दुरु मूंखे सम्झ में आयो आहे त आउं पोएं नज़रिए खे वधीक क़रीब क़यास थो सम्झां। रूह ऐं मादा जे वजूद खां अलावा
ॿिया हेठियां सवाल बि माण्हुनि जे ज़ेरे ग़ौर रहिया आहिनि। नंबर 1, मादे ऐं रूह जी कॾहिं इब्तिदा थी ऐं कहिड़ीअ तरह इंतिहा थियण वारी आहे। नंबर 2, बदन खां ॿाहिरि रूह कहिड़ी सूरत अख़्तियार करे थो। उन्हनि ॻाल्हियुनि ते क़दीम ज़माने खां कयास आरायूं थींदियूं रहियूं आहिनि। पहिरें सवाल जे जवाब में घणो कुझु मालूम न थी सघियो आहे, न को अहिड़ो इम्कान नज़र अचे थो। ॿिए सवाल बाबति मुख़्तलिफ़ मज़हबनि तरफ़ां जुदा राया ॾिना विया आहिनि। हिकिड़ा उनखे जुदा जुदा जोड़नि जे चकर में फेराइनि था, ॿिया उनखे बदन खां ॿाहिरि निकिरण बाद आलम बरज़ख में नई क़यामत जे ॾींहं ॾोंहुं सवाब जे हिसाब सां बेहिश्त ऐं दोज़ख में वञण जो अक़ीदो रखनि था। उन्हनि जो चवणु आहे त मौत खां पोइ माण्हूअ जे रूह जी सूरत जिन ऐं मलाइकनि वांगुरु मलकूती शकिल जी थिए थी। उन्हनि जे जुदा वजूद खे मञीनि था। उहे अक़ीदा या मालूमात हिन वक़्त जूं आहिनि। मुमकिन आहे इंसानी अकुल जी इर्तिका सां गॾु उन्हनि नामालूम मसइलनि बाबति अॻिते हली ज़्यादा मालूमात मुयसरु थिए। ऐं सम्झां थो त उहा तर्ज़ फ़िक्र ठीकु न आहे त मादा परस्त वांगुरु रूह बि हक़ीक़त खां पूरी तरह आगाही न हुअण करे उनजा जुदागाना वजूद खां इनकार कजे, या रूहानियत जे कनि दावेदारनि वांगुरु जिस्म खे मुर्गो सिफ़ात सम्झी उनजे जुदा वजूद खां इनकार कजे। ॾिसण में ईअं पियो अचे त उन ई मसइले ते मज़हबी नज़रियेदाननि या फ़िलसोफ़नि जूं मौजूदा तहक़ीक़ात काफ़ी न आहिनि। ज़माने गुज़रण बाद वधीक लिकल राज़ ज़ाहिर थी माण्हुनि जी मालूमात में इज़ाफ़ो कनि। नंबर 4, हुस्न ऐं अगलाइप जो मसइलो। हुस्न जो ॿियो जमाल आहे। अरबी मक़ोलो आहे त इन अल्लाह जमील यहबुल जमाल, अल्लाह हसीन आहे ऐं हुस्न खे पसंदि करे थो। हुस्न इश्क जो मुहर्रिक जज़्बो आहे। हुस्न माण्हूअ में बहितरीन ज़हनी ऐं रूहानी क़ुवतुनि खे बेदार थो करे। उहो हुस्न जो परतव हो जंहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे तूर सीना ते जलवो ॾेखारे बेहोश करे छॾियो ऐं जबल तूर खे जलाए छॾियो। उहो हुस्न जो जलवो हो जंहिं शाह नसीर अलैहिर्रहम जे वाता चवरायो त शाह हुस्न जे शौक़ में लाॻा पिया विया लही। उहो हुस्न हो जंहिंजे लाइ शाह लतीफ़ फरमाए थो, सिज चंड तारा कतियूं तंहिंखां ताब तिखो। हुस्न हर जॻह में जलवा नुमा आहे, जेॾां नज़र कबी उन तरफ़ साम्हूं थिए थो। लेकिन के माण्हू हुस्न सां गॾु कबाहत जे जुदा वजूद खे बि मञीनि था। संदन चवणु आहे त झंगलनि, जबलनि, दरियाहनि, मैदाननि ऐं सहराउनि जा ख़ूबसूरत नज़ारा बिलाशुबा दिलि खे तस्कीन वठाए ज़िंदगीअ में ख़ुशी पैदा कनि था। लेकिन उन जे ख़िलाफ़ु साॻियुनि जायुनि जो ॿियो बदसूरत तरफ़ बि जुदा हैसियत रखे थो। जहिड़ीअ तरह झंगलनि जा कंडा दरिंदा जानवर ऐं ग़लीज़ जॻहियूं आहिनि, जबलनि जा घट घेड़, तिखा पत्थर ऐं ख़ौफ़नाक मंज़र थियनि था। दरियाउनि में कुन, कड़का, दहशत ऐं धूम वाघो ऐं सेसार मौजूदु आहिनि। समुंड में लहरूं ऐं तूफ़ान, अणखुट सफ़र, मगरमच्छ ऐं ॿिया ख़तरा ॾिसण में अचनि था। मैदाननि जा कलर, झंग, झाड़ियूं, बेआब ऐं गाह दिलि ॾहकाइनि था। सहराउनि जो धोखो ॾींदड़ रुञ, पाणीअ जी किल्लत, गर्मी, अणखुट अकेलाई ख़ौफ़नाक थियनि था। उन्हीअ मां उहो मतिलबु कढनि था त जीअं गुलाब जे गुल सां कंडा बि शामिलु रहनि था, अहिड़ी तरह हर ख़ूबसूरत नज़ारे पोयां बदसूरती बि छुपियल रहे थी। पर हक़ीक़त जे नज़र सां ॾिसण मां पतो पवे थो त उहे सभु नज़र जा धोखा हुआ, वरना हुस्न जी हुकूमत हर जाइ ते क़ाइमु आहे। शाह साईं फरमाए थो, ॾिसण जे ॾिसी त हमा खे हक़ चवी, शारिक शक न नीन, अंधा उन ई ॻाल्हि में। बुज़ुर्गनि जो चवणु आहे त हुस्न इश्क जो कारण ऐं रूह जी राहत आहे। हुस्न नेमत उज़मा ऐं दिलि जी क़ुवत आहे। हुस्न ज़ाते हक़ जो परतव ऐं ख़ुशीअ जो बाइस आहे। हुस्न काइनात जो भरझलो ऐं ज़िंदगीअ जो आधार आहे। हुस्न ख़ल्क़त काइनात जो मुहर्रिक आहे। पोइ के सवाल कनि था त कुदरत हुस्न सां गॾु बदसूरती पैदा करे ज़िंदगीअ खे बेमज़े छो कयो आहे। उन जो दरवेशनि तरफ़ां उहो जवाबु मिले थो त उहा नज़र जी ग़लती आहे जो कनि माण्हुनि खे हुस्न में कबाहत ॾिसण में अचे थी।
शाह साईं फरमाए थो त मूंखे अखड़ियुनि वॾा थोरा लाया त पिण पिरियनि पसंदि खणा जे खर साम्हूं। मूंखे अखड़ियुनि वॾा थोरा लाया त पिण पिरी पसंदि खणा जे खर साम्हूं। हुस्न जी झलक न सिर्फ़ ज़ाहिरी जिस्म में ॾिसण में अचे थी, पर उन जो असर तबियतुनि ते बि पवे थो। शाह साईं फरमाए थो, वेठे जनी वटि ॾुखंदो दूर थिए, तूं तनी सां कट ओॾा अॾे पकड़ा। ॿिए हंधि फरमाए थो त सुबत सुपरियां जी वॾी भांइ जहाज, कज़ा कज नमाज़ वक़्तु वराइण सुथिरो। अहिड़ीअ तरह हुस्न जो असर ख़्याल ते बि पवे थो कि अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंजी सोबत मां हिदायत पहुची ख़राब ख़्याल मटिजी वञनि था। मौलाना रूमी फरमाए थो त यक ज़माना ए सोबत बा ओलिया बहितर असदे साल ताते बेरिया। माना हिकु ज़मानो अल्लाह रसीदा जे सोबत में गुज़ारण 100 वरियनि जे बे रया इबादत खां मथे हो। दुनिया में अॼुकल्ह जेका तरक़ी, इतिहाद, तामीर, दुरुस्ती मौजूदु आहे, सा सभु अहिड़नि उम्दनि ख़्यालनि जे माण्हुनि जे मुहाबे आहे। उन ॻाल्हि खां इनकार करणु अजायो थींदो त दुनिया में दोई कान आहे। हिकु तरफ़ हुस्न आहे त ॿिए तरफ़ बदसूरती आहे, हिकु तरफ़ मोहबत आहे त ॿिए तरफ़ नफ़रत आहे, हिकु तरफ़ तामीर आहे त ॿिए तरफ़ तक़रीब आहे। उन मां कीअं छुटकारो नसीब थिए, उहो दुनिया जे अहले दिल सही मुफ़क्किरनि, मोहसिन इंसाननि, हकीमनि ऐं आलिमनि जी तफ़्तीश जो मौज़ू बनियल आहे। हक़ीक़त जी निगाह सां नज़र कबी त उहा दोई हिकु वजूद जा ॿ तरफ़ ॾेखारींदड़ आहे। जहिड़ीअ तरह कड़े खां सवाइ मिठे जी शनाख्त नथी थी सघे, अहिड़ीअ तरह बदसूरती हुस्न जो क़दुरु कराए थी। नंबर 5, जलाल ऐं पस्तीअ जो मसइलो। जलाल ताक़त जो इज़हार आहे, जलाल ज़िंदगीअ जो मुहरिक जज़्बो आहे, जलाल इश्क जो मज़हर आहे। जलाल सूर इसराफ़ील आहे। जॾहिं हुस्न अज़ली जलाल में अचे थो त कुन जो आवाज़ मझांस निकिरे थो, पोइ काइनात पैदा थिए थी, बीठल पाणी जोश मां हर तरफ़ पसारो करणु लॻे थो। उहो सैलाब, तूफ़ान ऐं नूह वांगुरु हर जाइ खे पंहिंजे असर हेठि आणे छॾे थो। उन मां ज़िंदगी पैदा थिए थी, जा सदाईं चालू रहे थी, जा सूरतूं बदिलाए थी, लेकिन हमेशह रवां दवां रहे थी। नंबर 3, शोबाए इल्म जो ज़िक्र। मिजाज़ी नुक़्ता निगाह खां जॾहिं इल्म जी मुख़्तलिफ़ पहलुअनि ते नज़र थे कयमि त हर ॻाल्हि जा ॿ तरफ़ ॾिसण में थिया आया। जन मामिलो मुझाए थे छॾियो। मसलन नंबर 1, हर तरफ़ रूहानियत हुई त ॿिए तरफ़ मादा परस्ती हुई। नंबर 2, हर तरफ़ इल्म हो त ॿिए तरफ़ जहल हो। नंबर 3, हर तरफ़ जमूरियत हुई त ॿिए तरफ़ आमिरियत हुई। नंबर 4, हर तरफ़ इश्तराकियत हुई त ॿिए तरफ़ सरमाएदारी हुई। नंबर 5, हर तरफ़ मोहब्बत हुई त ॿिए तरफ़ नफ़रत हुई। नंबर 6, हर तरफ़ तामीर हुई त ॿिए तरफ़ तक़रीब हुई। नंबर 7, हर तरफ़ इस्लाम हो त ॿिए तरफ़ कुफ्र हो। नंबर 8, हर तरफ़ इत्तिहाद हो त ॿिए तरफ़ निफ़ाक हो। नंबर 9, हर तरफ़ अमुन हो त ॿिए तरफ़ फ़साद हो। मतिलबु त उन ॿियाईअ जो चौतरफ़ दौर दौराहो। उन लाइ शाह साहब जो मैं हाथीअ खे अंधनि जे ॾिसण वारो मिसाल ठहकी आयो थे। मैं हाथीअ ते मामिरो अची कयो अंधनि, मनाड़ियुनि हथनि सी अखियूं की न पसंदि, फिल हक़ीक़त फ़ील खे सॼा सुञाणनि, संदे सरदारनि बसीरत बि ना करे। बहितर ईअं थींदो त मज़कूरा बाला मसइलनि जे ॿिन्ही पहलुअनि जी तशरीह करे उन ते नऊं नुक़्ता निगाह पेश करिया। नंबर 1, आइडियलिज़म, रूहानियत जो फ़लसफ़ो। उन नुक़्ता निगाह खां रूह ज़ात हो ऐं मादो रूह जी सिफ़ात हो। उन जी मौजूदगी सराब मिसाली हुई, जंहिंजो हक़ीक़ी वजूद कोन हो। सदन चवण हो त जीअं ख्वाब में माण्हू कई शयूं ॾिसे थो, पर सुजाग थियण बाद हिन खे मालूम थिए थो त ख्वाब में ॾिठल शकिलियूं सभु ख़याली हुयूं, उनखे को वजूद कोन हो। अहिड़ीअ तरह ई मिजाज़ी दुनिया ऐं उन जे मुतलिक़ मामला सभु वॾो ख्वाबु आहे।
जंहिंजो पतो मरण बाद पवंदो त उन्हनि जी का बि जुदा हैसियत कान हुई। नंबर 2, मटीरियलिज़म मादा परस्ती जो फ़लसफ़ो। उन ई नुक़्ते निगाह मूजिबि ज़िंदगी पैदावार हुई मादा जी, मुख़्तलिफ़ अज़ा जे किरदार जी ऐं ज़ाहिर हवास मदार रखंदड़ हुआ ज़िंदगीअ ते। तंहिं करे हिननि जे ख़्याल मूजिबि रूह जो मादे खां अलहदा वजूद हुअण जो इम्कान ई कोन हो। उन ई फ़लसफ़े जे पोइ लॻनि उन ई बुनियादी नुक़्ते ते खोजनाऊं शुरू करे संदन दावा खे सही साबित करण जी कोशिश कई थे। ही उन ॻाल्हि में मशगूल आहिनि त ज़िंदगीअ जे वजूद में अचण ऐं ख़तमु थियण बाबति को पतो कढनि, अञा पूरी तरह उन में कामयाबु न थिया आहिनि। ही उन ई करे रूह जे हयात बाद ममात, बेहिश्त, दोज़ख, हिसाब किताब वग़ैरह में एतमाद रखनि था, न वरी जिन ऐं मलाइकनि जे वजूद खे मञनि था। ॿई धुरियूं संदन नुक़्तनि खे अहिड़ियूं चिंबड़ियूं पियूं आहिनि ऐं अहिड़े यकीन सां संदन नुक़्ता निगाह खे साबित करण जी कोशिश कनि थियूं ॼण त संदन राय खां सवाइ ॿी सभु राय ग़लति हुई। गौर बाद हिन नतीजे ते पहुतो आहियां त उहे ॿई नज़रिया हिक ई हक़ीक़त जा ॿ पहलू हुआ, या खणी चइजे त हिक इल्म जा मदारिज हुआ। रूह ऐं मादो अलहदा न हुआ, ॿई हिक ई शइ जा ॿ तरफ़ हुआ। ऐं सम्झां थो त अक़ल अञा ताईं उन मसइले खे हल करे न सघियो आहे। मुमकिन आहे इश्क जॾहिं तालिबनि खे हैरत जे मक़ाम में वञी पहुचाए त वधीक अहवाल मालूम थी सघे। पर शेख सादी फरमाए थो कि आनज़ा के ख़बर शुद्ध ख़बरश बाज़े नियामत, माना जंहिंखे पतो पियो उन ज़ाहिर न कयो। शाह साहब फरमाए थो क़यामत मुलन तब वेझा भांज सुपरी। नंबर 2, इल्म ऐं जहल जो मसइलो। शाह साहब फरमाए थो क़यामत मिलन तब वेझा भांज सुपरी। नंबर 2, इल्म ऐं जहल जो मसइलो। उन ई मसइले बि घणा माण्हू मुंझाया आहिनि। इल्मु छा आहे, कीअं हासिलु थिए थो, कीअं तरक़ी करे थो, उन जा मक़सद ऐं मुराद कहिड़ा आहिनि, उन जी इंतिहा कहिड़ी आहे, जहालत जी बि का अलहदा हैसियत आहे, जे हा त इल्म ऐं जहल जे विच में तमीज़ कहिड़ी तरह कजे। उहे अहिड़ा मसइला आहिनि जिन ते सवाह किताब लिखिजी विया आहिनि। फ़िलसुफ़नि ऐं आलिमनि उन बारे में घणो कुझु बयानु कयो आहे, पर साईं जे कौल मुताबिक़ पढ़ियो था पढ़नि कढ़नि कीन कुलूब में, पाणा ॾोह चढ़नि जीअं वर्क वराइनि वितरा। हक़ीक़त जी नुक़्ता निगाह खां ॾिसण में ईअं अचे थो त जीअं जाइलनि खे संदन जहालत ते नाज़ आहे, तीअं आलिमनि में ख़ुदी पैदा थी खेनि संदन नुक़्ता निगाह खे आख़िरी ऐं मुकमिल सम्झण जो मर्ज़ पैदा थिए थो। अंग्रेज़ फ़िलसुफ़ हर्बर्ट स्पेंसर हिकु हंधि चयो आहे त जेसीं ताईं पूरो इल्मु कोन हुउमि उन वक़्त ताईं ईअं सम्झंदो हुउसि त सभु कुझु ॼाणा थो, पर जॾहिं ॼाण वधी अथमि त सम्झणु लॻो आहियां त आउं कुझु नथो ॼाणा। शाह करीम अलैब अहिड़ी हालत खे पहुचण बाद चवे थो कंज़ कदूरी काफ़िया पढ़ी परूड़ियमि सभु, त ॼण मुंडी माकोड़ी खूह में, त ॼण मंडी माकोड़ी खूह में पेई कछे उभ। अहिड़नि माण्हुनि बाबति हिकु पारसी शाइर हेठीअ तरह फरमाए थो आन कस के नदानद बदानद के बदानद, आन दर जहले मुरकब अबद दहरे बमानद, आन कस के बदानद बदानद के बदानद, अन खैर खैर खवेश बमजनल बरसानद, आन कस के बदानद बदानद के नदानद, आन अस्प तर खवेश गर्दून बरसानद। माना जेको माण्हू नथो ॼाणे पर सम्झे थो त ॼाणा थो सो जहल जे ओड़ाह में पियल आहे। जेको माण्हू ॼाणे थो ऐं सम्झे थो त वाकई ॼाणा थो त उहो गॾ जो सवार आहे। जेको माण्हू ॼाणे थो पर चवे थो त नथो ॼाणे ऐं उहो ताज़ी घोड़े ते सवार आहे। ऐं आहिस्ते थी हिन राय जो थींदो वञा थो मिजाज़ी या शऊरी इल्म इर्तिकाई मंज़िलूं तय कंदो वञे थो, उन जी हद मुक़ररु करणु ग़लति थींदी। जीअं ज़िंदगी अज़ली अबदी आहे तीअं उन जो इल्म बि थी सघे थो, पर
समूरे इल्म खां मथे मालूमात सिर्फ़ु इश्क जी रोशनी ज़रिए हासिल थी सघे थी। इल्म हवासनि ज़रिए हासिल कयल अकुल जो ज़ख़ीरो थिए थो। इश्क उन नामालूम ज़ख़ीरा इल्म मां ख़बरूं ॾिए थो जंहिंजी मालूमात लाइ आलम सरगर्दान आहे। इश्क की एक चुस्त ने तय कर दिया किस्सा तमाम, जिस ज़मीन व आसमान को बेकरां समझा था मैंने। इक़बाल। नंबर 3, जमहूरियत ऐं आमिरियत जो मसइलो। उहे ॿई मसइला बि मिजाज़ी दुनिया में हिन वक़्तु मुझारे ऐं इख़्तिलाफ़ जो बाइस बनिया बीठा आहिनि। जमहूरियत जे तरफ़दारनि जो चवणु त इंसान सभु बराबरि आहिनि, हिननि जा हक़ बि हिकु जहिड़ा सम्झणु घुरिजनि, बावजूदि कसरत तादाद माण्हुनि जे जाहिल ऐं अणसम्झ हुअण जे हर ॻाल्हि जो फ़ैसिलो अवाम खे करणु घुरिजे। मिसल मशहूरु आहे त घणा ग़लती न कंदा, तंहिं करे तरीक़ा हुकूमत जमहूरी हुअणु घुरिजे। आमिरियत जे तरफ़दारनि जो चवणु आहे त जहिड़ी तरह निज़ाम शमसी जा सयारा संदन मर्कज़ सिज जे चौधारी फिरनि था, अहिड़ीअ तरह अवाम कनि ख़ासि माण्हुनि जे मज़हब, नज़रियनि, असरनि ऐं लाॻापे खां जुदा थी नथा सघनि। तंहिं करे मुल्क जे निज़ाम ऐं रहबरीअ लाइ लाइक़ु माण्हू ई कारगर थी सघनि था। उन करे हुकूमत जी वाॻ माण्हुनि जे हवाले हुअणु घुरिजे। उन जे जवाब में जमहूरियत जा तरफ़दार चवनि था त लाइक़ु केरु आहे या केरु न आहे, उन जो फ़ैसिलो कंहिंखे करण जो हक़ु ॾिजे। हुस्न ऐं अकुल खां को बि पाण खे ख़ाली नथो ॼाणे। जेकॾहिं लियाक़त जो फ़ैसिलो बि साॻियनि माण्हुनि जे हवाले ॾिबो जे पाण खे लाइक़ु ॼाणनि था, त अहिड़ी हालत में हेठि तवारीख़ साबित कयो आहे त लियाक़त ग़लति इस्तेमालु ऐं इस्तबदाद जो कारण बणिजी पवे थो। तंहिं करे बावजूदि ख़ामियुनि जे जमहूरियत वधीक मौज़ू न आहे। उन ते आमिरियत जा तरफ़दार तवारीख़ी मिसाल ॾेई साबित करण जी कोशिशि कनि था त कसरत तादाद खां घणियूं ग़लतियूं थियूं हुयूं। उहे कसरत तादाद वारा हुआ जन हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे सलेब ते चाढ़ियो हो। हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हा खे कसरत तादाद ई शहीद कयो हो। परे न वञो, घर जो मिसाल वठो त उहे कसरत तादाद ई हुआ जन मिस्टर अलाह बख़्श बिरोईअ जहिड़े आलिम फाज़िल ऐं मिस्टर पीरज़ादे अब्दुल सत्तार जहिड़े लाइक़ ऐं तजुर्बेकार सियासतदान खे मिस्टर मंगी जहिड़े माण्हूअ हथां शिकस्त ॾियारी हुई। उहे अवाम ई हुआ जन सेठ हाजी अब्दुल्ला हारून ऐं शेख अब्दुल मजीद सिंधीअ जहिड़नि क़ौमी ख़ादिमनि खे ख़ान बहादुर अलाह बख़्श गबोल हथां लयारी तक मां शिकस्त ॾियारी हुई। जंहिं तक जा माण्हू रुगो थोरो वक़्तु अॻे गाज़ी अब्दुल कयूम जी लाश घुमाईंदड़नि ते हुकूमत तरफ़ां गोलेबाज़ी कराइण जे इल्ज़ाम में ख़ान बहादुर गबोल जे ख़िलाफ़ हुआ, जंहिंजे ख़ौफ़ खां उहो तक छॾे शहर जी ॿिए तरफ़ पुलिस गार्ड हेठि सकून अख़्तियार कई हुआईं। उहे ई अवाम हुआ जन जनरल अयूब ख़ान जहिड़े आमिर हाकिम जी मुखालिफ़त करे खेसि कुतो सॾे हुकूमत खां ज़ोरी ॿाहिरि कढियो। लेकिन उहे साॻिया अवाम हुआ जन जनरल अयूब ख़ान जी परवरदा सना ख़्वान ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे वरी कसरत राय सां हुकूमत जी वाॻ हथनि में ॾियारी हुई। उहो साॻियो भुट्टो हो जंहिं अयूब ख़ान खे लेनिन कमाल, अता तुर्क, सलाहदीन अयूबी, अब्राहम लंकन जो सानी सॼियो हो ऐं चयो हो त जे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ज़िंदा हुजे हा त जनरल अयूब खे गुलनि जा हार पाराया। उन्हनि माण्हुनि जो चवणु हो तवाम वारीअ जे दाणनि वांगुरु मुल्की हवाउनि जे असर करे मजबूर थियो उॾामियो वञनि। उन्हनि खे मुस्तक़िल मफ़ाद चालाक माण्हू बेवकूफ़ बनाए कमु कढनि था। उन्हनि दलीलनि जे आधार ते उहे ॿई मसइला एतिरे क़दुरु मुंझियल आहिनि जो फ़लसफ़ियुनि जे सवाल त कुकड़ अवल हुई या आनो वांगुरु उन्हनि जी अफ़ादियत जो फ़ैसल करणु मुश्किल मसइलो थियो पवे। उन जे मसइले खे हाणे हक़ीक़ी नुक़्ता ऐं निगाह खां नज़र करण बाद ईअं सम्झणु लॻो आहियां त जहिड़ीअ तरह ख़ुशी ऐं ग़म, फ़िराक ऐं विसाल, राति ऐं ॾींहुं हिक ई सफ़र जा ॿ जुदा मरहिला आहिनि, अहिड़ीअ तरह आमिरियत ऐं जमहूरियत बि इंसानी ज़रूरियात, हालात, हक़ाइक़ ज़मानी मुताबिक़ तब्दील थींदी रहे थी। उन्हनि जो सही इम्तिज़ाजी मुल्क ऐं माण्हुनि जे भलाईअ जो बाइस बणिजी सघे थो। नंबर 4, इश्तराकियत ऐं सरमाएदारीअ जो मसइलो। दुनिया जा मुल्क ऐं माण्हू अॼुकल्ह ॿिनि नज़रियनि में विरहायल आहिनि। हिकिड़ा
इश्तराकियत जा तरफ़दार आहिनि ऐं ॿिया सरमाएदारीअ खे मञनि था। संदन नुक़्ता निगाह हेठि आहिनि। इश्तराकियत वारनि जो चवणु आहे त दुनिया जे किरोड़नि इंसाननि जी गुरबत, जहालत, पस्त हालीअ जो कारण सरमाएदारी निज़ाम आहे। उन जे मुताबिक़ मुस्तक़िल मफ़ाद ग़रीब आवाम जो इस्तेसाल कनि था। तंहिं करे मुल्क जे जुमिली पैदावार जे ज़रियनि पैसे ऐं विरासत ते आवाम जी नुमाइंदा हुकूमत जो अख़्तियार हुअणु घुरिजे, जे उन जी अहिड़ीअ तरह विरासत कनि जीअं बुख, बेरोज़गारी, जहालत सभु ख़तमु थी वञनि। उन जी नज़रिए जी हिमायत में हिननि मादा परस फ़लसफ़े खां मदद वरिती थिए। सरमाएदाराना निज़ाम जी तरफ़दारनि जो चवणु हो त संदन निज़ाम जे ख़तमु करण करे हेठियनि नुक़साननि जो अंदेशो आहे। नंबर 1, वापार, हुनर, ज़राअत वग़ैरह मसइलनि मां शख़्सी दिलचस्पी ख़तमु थियण करे उन्हनि शोबनि में तरक़ी न थी सघंदी। नंबर 2, शख़्सी दिलचस्पी वञण बाद शख़्सी आज़ादी बि ख़तमु थियण जो इम्कान आहे। नंबर 3, कुदरत माण्हू हिकु जहिड़ा न ख़लक़िया आहिनि। के जाहिल, सुस्त ऐं कम हिमत हुआ, के दानिशमंद, मेहनती ऐं बाहिमत आहिनि। तंहिं करे हथरादू तरह माण्हुनि खे हिकु जहिड़ो करे कोन सघिबो, उन मां फ़ाइदे जे एवज़ नुक़सानु थींदो। उन जे दावे जे सबूत में हू मिसाल ॾियनि था त दुनिया जा तरक़ी याफ़्ता मुल्क अक्सर सरमाएदारी निज़ाम वारा आहिनि। जे उहो निज़ाम ख़राबु हुजे हा त उहे मुल्क कीअं तरक़ी करे सघनि हा। हर दुर संदन नज़रियनि जे जवाज़ में पंहिंजा दलील पेश करे थी। हिन वक़्तु दुनिया उन ई तसादम जे विच में ग़लतान आहे। कसनमी गवेद के दोगे मने तुरश अस्त, माना को बि पंहिंजे धौरे खे खटो नथो चवे वांगुरु हर को पंहिंजे नुक़्ताए निगाह जे वाधारे या बचाव लाइ पाण खे सियासी, अमली, साइंसी, नज़रियाती ऐं दिफ़ाई तौरु मुसल करे रहियो आहे। एतिरे क़दुरु जो बाज़े डपु पैदा थिए थो त मतां उन जी तसादम करे सारी इंसान ज़ात तबाहीअ जे मुंहं में वञी पवे। आउं हिन वक़्तु जेतिरे क़दुरु ग़ौर करण बाद सम्झी सघियो आहियां, उन मुताबिक़ इश्तराकियत जे फ़ाइदनि जे बावजूदु उनखे आख़िरी ऐं मुकमिल सम्झणु ठीकु नथो ॼाणा। मुमकिन आहे त आईंदा हली तजुर्बे बाद ॿिन्ही नज़रियनि जे इम्तिज़ाज मां को नओं बहितर नज़रियो वजूद में अचे। उन विच में बक़ाए बाहिमीअ जे उसूल पटरांदड़ हर कंहिंखे पंहिंजा तजुर्बा जारी रखणु घुरिजनि। तशद्दुद ज़रिए हिकु नज़रिए जी ॿिए मथां तसलुत जी कोशिश फ़ाइदे बदिरां नुक़सानु पहुचाईंदी। नंबर 5, मुहबत ऐं नफ़रत जो मसइलो। दुनिया घणे वक़्त खां उन जे ॿिन्ही रुझाननि में ग़लतान आहे। हिकु तरफ़ मुहबत जा तरफ़दार आहिनि, जिन में पैगम्बर, दरवेश, संत, हकीम ऐं ख़ुदा जा सालिह बंदा शामिल आहिनि। संदन चवणु आहे त मुहबत इस्लाम मज़हब जो जोहर आहे। मुहबत इश्क जी पैदावार आहे। मुहबत इत्तिहाद जी कुंजी आहे। मुहबत अमन जो सरचश्मो आहे। मुहबत ईमान जी मक़सद आहे। मुहबत राह हिदायत जी रहबर आहे। जेकॾहिं मुहबत अहिड़ी क़ीमती विथ आहे जंहिं लाइ पैगम्बर, दरवेश ऐं शाइर ज़िक्र करे विया आहिनि, त पोइ तजुब उहो थो लॻे त माण्हू उन खे छॾे नफ़रत खे छो था वतीरो बनाइनि। ग़ौर सां नज़र कबी त मालूम थींदो त नफ़रत कुफ़र जो मज़हर आहे। नफ़रत इश्क जी मनफ़ी आहे। नफ़रत इंतिशार जो बाइस थिए थी। नफ़रत फ़साद जो कारण बणिजे थी। नफ़रत बेईमानीअ जो भंडार आहे। नफ़रत गुमराहीअ जो रस्तो आहे। ज़िंदगी मुहबत जे आधार ते हली रही आहे, पर नफ़रत उन खे बेहिश्त जे एवज़ जहन्नम बनायो छॾे। मूंखे दरवेशनि जी सोबत, किताबनि जे मुताले, इश्क मिजाज़ीअ जे असर करे मुहबत जे राज़ जो घणी क़दुरु पतो हो, पर नफ़रत जो ज़हर विचड़ंदड़ बीमारीअ जे जीवड़नि वांगुरु अहिड़ो तेज़ीअ सां पकड़ंदो हो जो पतो ई न पियो आउं बि बेवसी या अणॼाणाईअ खां उन मर्ज़ में मुब्तला थी पियुसि। जमहूरियत में मुखालिफ़ जे राय ख़िलाफ़ पंहिंजे राय जो इज़हार करणु रवादारीअ जे हद अंदरि रवाजी तौरु जाइज़ हो, पर उनखे वधाए नफ़रत जे दर्जे ते आणु ग़लति हो। जोशीली तबियत हुअण करे इख़्तिलाफ़ खे अक्सर हद अंदरि रखी न सघियो आहियां। मंज़िलगाह मस्जिद भेरे सियासी मसइले खे मज़हबी रंग ॾेई नफ़रत जो बाइस बि बणियो आहियां। अंग्रेज़ साम्राज असांजो इस्तेसाल कयो थिए, पर उन्हनि जी मुखालफ़त खे नफ़रत जे दर्जे ताईं नियण में बि ग़लति रुझान जो मुरतकब थियो आहियां। मुला जी तशरीह वारे इस्लाम खे मुकमिल सम्झी उन खां ॿाहिरि माण्हुनि खे नाहक सम्झी उन्हनि ख़िलाफ़ नफ़रत जे इज़हार जो बि गुनहगार रहियो आहियां।
मुस्लिम क़ौम जी ग़लति नज़रिए खे सही ॼाणे उन ई बुनियादनि ते मुल्क जे विरहाङे लाइ कोशिशि करे मुल्क खे नफ़रत ऐं निफ़ाक़ जे आड़ाह में उछलाइण जो ॾोहारी रहियो आहियां। न सिर्फ़ु आउं उन ॾोह जो गुनहगार थियो आहियां, पर दुनिया ते नज़र थो करियां त ॾिसण में अचे थो त माण्हुनि जो घणो हिसो उन ई मर्ज़ में मुब्तला थियो पियो आहे। कम्यूनिस्ट सरमाएदारनि खे नफ़रत जे निगाह सां ॾिसनि था। सरमाएदार कम्यूनिस्टनि ख़िलाफ़ नफ़रत जो इज़हार कनि था। महाजर, पंजाबी, मुस्तक़िल मफ़ाद हर क़ौम परस्त सिंधी, बलोच ऐं पठाण खे नफ़रत जे निगाह सां ॾिसे थो। रद्द अमल में लाज़मन क़ौम परस्त सिंधी, बलोच ऐं पठाण मज़कूरा बाला महाजर, पंजाबी, मुस्तक़िल मफ़ाद साम्राज्युनि खे दुश्मन सम्झी नफ़रत सां ॾिसण लॻा आहिनि। महासभाई हिंदू मुस्लमाननि खे नफ़रत सां ॾिसे थो। मुला जो पोइलॻ मुस्लमान पाण खां अलावा बाक़ी सभिनी माण्हुनि खे हिकारत सां ॾिसे थो। अरब यहूदियुनि खे नफ़रत सां ॾिसनि था। यहूदी अरबनि जो इस्तेसाल करण ऐं मथनि तशद्दुद जारी रखण खे दीन ईमान सम्झनि था। उहो नफ़रत जो जज़्बो आहे जंहिं करे क़ौमूं मशीन गनूं, तौबूं, बमबार हवाई जहाज़, एटम ऐं हाइड्रोजन बम कठा करे रहियूं आहिनि। पतो नथो पवे त कॾहिं इंसान ज़ात खे उन ई मर्ज़ खां छुटकारो मिलंदो। तजुर्बे ऐं गौर फ़िक्र बाद आउं हिन नतीजे ते पहुतो आहियां त उन जा कारण ख़ुदि मतलबी, पाण खे हक़ ते ॼाणण जी ख़ुदि फ़रेबी, फ़स्ताई नज़रिया ऐं तशद्दुद जी ख़्वाहिश थियनि था। उन खे दूरि करण लाइ बेख़ुदी, परापकारीअ जो जज़्बो, इनकिसारी, अदम तशद्दुद ऐं रवादारी कारगर इलाज थी सघनि था। मुल्ला, पंडित, पादरी ऐं रबी जा मज़हब उन ई राह में वॾी रुकावट आहिनि। हाणे वक़्तु आयो आहे त मुक़ाबले खे छॾे बक़ाई बाहिमी ऐं बाहिमी ताउन जे आधार ते मुआशिरे जी ताबीर कजे। नफ़रत खां पासे थी मोहबत खे अख़्तियार कजे। नंबर 6, तामीर ऐं तक़रीब जो मसइलो। हिन आलम नासूत में ज़ाहिरीअ तरह ॿ मुतज़ाद ताक़तूं हिक ॿिए जे ख़िलाफ़ नबर आज़मा आहिनि। नंबर 1 हिकु इंटीग्रेशन मेलाप जी ताक़त आहे। नंबर 2 ॿी डिसइंटीग्रेशन तक़रीब जी ताक़त आहे। पहिरीं इताद तामीर तरक़ीअ जे तरफ़ छिके थी, ॿी निफ़ाक़ तनज़ुल तक़रीब जे तरफ़ थिए थी। वण, जानवर, माण्हू ॼमी वॾा थी मरनि था त ॿिया वरी उन जी जाइ वठनि था। उहो सिलसिलो हलंदो रहे थो। तब्दीली फितरत जो मुख्य उसूल आहे। उहो उसूल न सिर्फ़ु अफ़राद सां लागू आहे पर क़ौमुनि, तहज़ीबुनि, मज़हबनि ऐं तमदुन सां बि लागू रहे थो। मुख़्तलिफ़ क़ौमूं बदियाना दौर मां निकिरी तहज़ीब ऐं तमदुन जे उरूज ते अची वरी मुख़्तलिफ़ वजूहात करे तनज़ुल ॾे वञनि थियूं। अहिड़ीअ तरह मुख़्तलिफ़ तहज़ीबुनि, मज़हबनि ऐं तमदुन सां बि साॻियो कानून लागू रहे थो। क़ुरान में आहे त तिल्क अयाम निदावल्हा बैनल नास, माना असां माण्हुनि जे विच में ज़माना पिया बदिलायूं। कॾहिं के क़ौमूं औज ते आहिनि त कॾहिं तनज़ुल ते। कुदरत के कानून मुक़ररु करे छॾिया आहिनि जंहिंजी पोइवारी करण सां क़ौमूं तरक़ी कनि थियूं, उन्हनि जे तर्क करण करे तनज़ुल ॾे वञनि थियूं। को वक़्तु हो जो मशरिक़ मुल्क तरक़ीअ ते हुआ, हाणे उहे पस्त पियल आहिनि ऐं मग़रिबी मुल्क औज ते आहिनि। माण्हू हिक तरफ़ तरक़ी ऐं तामीर लाइ नयूं ईजादूं कंदा था वञनि त ॿिए तरफ़ उहे तक़रीब लाइ बि बम ऐं ज़हरीलियूं गैसूं तयारु करे रहिया आहिनि। ॾिसण में ईअं पियो अचे त अहरमन ऐं अहर मज़द ॿई पंहिंजे कमनि में मशगूल आहिनि। रवाजी तरह अकुल चरख़ खायो वञे त उन ई डबल कारोबार मां कुदरत जो कहिड़ो मतिलबु आहे। घणी गौर ऐं तजुर्बे बाद उन नतीजे ते पहुतो आहियां त उहे मुतज़ाद क़ुवतूं न आहिनि। बुनियादी तरह उहा हिकु फितरत क़ुवत इर्तिका आहे जा हर ॻाल्हि में कार फरमा आहे, लेकिन तंग नज़र माण्हुनि खे उहो पतो नथो पवे। समुंड जी मदो जज़ लाहे चाढ़ी वांगुरु ज़िंदगी बि मुख़्तलिफ़ लाहनि चाढ़नि मां गुज़रे थी। दाइमी तक़रीब ऐं तनज़ुल आहिनि ई कोन। शाह साईं फरमाए थो, मरणा अॻे जे मुआ से मरी थिया न मात, हूंदा से हयात जीअणा अॻे जे जिया। ही दौर बक़ाए असल जो आहे जंहिंमें मज़बूत ऐं सालिह क़ाइमु रहनि था ऐं कमज़ोर ख़तमु थियो वञनि। सिगो ई बक़ाए बाहिमीअ जो दौरु शुरू थियण वारो आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ नज़रियनि, ताक़तुनि, मज़हबनि, तरक़ीअ जे मदारज जूं क़ौमूं, तहज़ीबूं
रवादारी ऐं बाहमी ताउन ज़रिए गॾिजी तरक़ीअ जे राह ते गामज़न थींदियूं। इस्लाम ऐं कुफ्र जो मसइलो। रसूल मक़बूल हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दुनिया में मुहबत इंसानियत जो पैगाम वठी आयो त उनजो मक़सदु माण्हुनि जे विच में इतिहाद, अमन, इख़लाक़ी ऐं जिस्मानी तरक़ी पैदा करणो आहे। उन्हीअ करे संदसि पैगाम दीन इस्लाम सॾियो वियो, जंहिंजी माना इतिहाद ऐं सलामतीअ जो दीन हुई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैगाम खे ॿिनि क़िस्मनि जे माण्हुनि क़बूल कयो। हिकिड़ा रूह इस्लाम जा क़ाइल हुआ, ॿिया इस्लाम जे ज़ाहिरी सूरत खे चिंबड़ी पिया। रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाॾाणे खां पोइ पहिरें उसूल जा गामी गोशा नशीन थी तालीफ़ कुलूब ऐं इख़लाक़ हुस्ना जे ज़रिए उन पैगाम खे पखिड़ण लॻा। ॿिए ग्रोह जा तरफ़दार इक़्तिदार जे उसूल ऐं क़याम ज़रिए नए पैगाम जा मुबलिग थी कमु करणु लॻा। नतीजो उहो निकितो त कसरत तादाद माण्हुनि जो मुख़्तलिफ़ वजूहात करे हाकमनि जे पोयां रहियो। रसूल मक़बूल मुहबत, इतिहाद, अमन ऐं तरक़ीअ जे ख़िलाफ़ ॻाल्हियुनि खे संदसि पैगाम खां इनकार सॾे अरबीअ में उनखे कुफ्र जे नाले सां मनसूब कयो हो। रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हाकिम पोइ लॻनि अण सम्झीअ खां दीन खे ॿिनि भाङनि में विराए छॾियो, हिकु इस्लाम, ॿियो कुफ्र। दर हक़ीक़त कुफ्र जो जुदा वजूद ई कोन हो, छाकाणि त इस्लाम जो बुनियादी उसूल तौहीद हो। उन में दोहीअ खे को दख़ल कोन हो। उन वक़्त खां वठी मुस्लमान ॿिनि गिरोहनि में विराइजी विया। हिकिड़नि वटि इस्लाम ऐं कुफ्र ॿ जुदा हक़ीक़तूं हुयूं, ॿियनि वटि हक़ीक़त सिर्फ़ु इस्लाम जी हुई, कुफ्र जी माना सिर्फ़ु मख़फ़ी हुई। सूफ़िया इकराम ऐं दरवेश वहदत जा क़ाइल रहिया। हुकाम वक़्त ऐं उन जा पोइलॻ मुला दोहीअ जा पोइलॻ थी कुफ्र ऐं इस्लाम खे ॿ जुदा वजूद तस्लीम कंदा आया। दरवेशनि अक्सर अहिड़े दीन जी मुखालफ़त पे कई आहे, जहिड़ीअ तरह हाफ़िज़ शिराज़ी फरमाए थो त जंगे हफ़्ताद वदो मिलते हमरा उज़रे बनह चोने नदीद नद हक़ीक़त रहे अफ़साना ज़ंदद। उन 72 फ़िरक़नि खे जे हिक ॿिए सां लड़ी रहिया आहिनि छॾे ॾे, छाकाणि त उन्हनि हक़ीक़तुनि खे न ॾिसी गुमराहीअ जो रस्तो वरितो हो। शाह अब्दुल लतीफ़ फरमाए थो त उन पर न ईमान जो कल में गो कोठाएं, दगा तुझे दिल में शिरक ऐं शैतान, मन में मुस्लमान अंदर आज़र आहीं। रोहल फ़कीर हिंदुस्तान जे इख़्तिलाफ़नि खे मद्देनज़र रखी फरमायो आहे त हिकु हिंदू, ॿिया मुस्लमान, टियों विच वधाऊं वेर, अंधनि ऊंदहि न लही तन खे सच चवंदो केरु। रोहल राह पिरीअ जी जॾहिं घुमी ॾिठोसीं घेड़, तब रब मिड़नी में हिकिड़ो तंहिं में फंद न फेर, सा काॾे कंदी पेर जा सुती काबतुल्लाह में। उहो सिलसिलो घणे वक़्त खां हलंदो आयो। कुफ्र ज़ोर वठी वियो, इस्लाम वञी किताबनि, मक़बरनि ऐं ख़ानकाहुनि में पनाह गुज़ीन थियो। पर इस्लाम जी पत जहिड़े पाकिस्तान बणजण खां पोइ हिन मुल्क में वेई आहे, अहिड़ी तारीख़ जी कंहिं दौर में न वई आहे। पाकिस्तान जे मुस्तक़िल मफ़ाद जी तशरीह वारो इस्लाम मुहबत जे एवज़ नफ़रत, इताद जे एवज़ निफ़ाक़, इख़लाक़ जे एवज़ बद इख़लाक़, रवादारीअ जे एवज़ तअस्सुब, अदम तशद्दुद जे एवज़ तशद्दुद जो मज़हर थी पियो आहे। ऐं तजुर्बे बाद हिन हक़ीक़त खे पहुतो आहियां त हिन वक़्तु इस्लाम जे नाले में जेकी चयो या कयो वञे थो सो असली इस्लाम जी तौहीन ऐं दुश्मनीअ जे मुतरादिफ़ आहे। जीअं अॻे ज़ाहिरी करे आयो आहियां त कीअं न मुस्तक़िल मफ़ाद इस्लाम जे नाले में अहिड़ा कम कया आहिनि जन खां हूं त शैतान बि शर्माइजी वञे। तंहिं करे बहितर आहे त हाणे इस्लाम जो नालो सियासी, मुआशी ऐं समाजी ॻाल्हियुनि में वठणु छॾे ॾियो, न त माण्हू रूस वांगुरु मज़हब जे नाले खां बेज़ार थी पवंदा। अज़न सवाइ तारीख़ी नुक़्ताए निगाह ऐं तजुर्बे जे बिना ते अकुल जी सम्झाणी ऐं राज़ हक़ीक़त खुलण बाद उहो पतो पियो अथमि त कुफ्र ऐं इस्लाम ॿ जुदा हक़ीक़तूं न हुयूं, बल्कि हिक ई तस्वीर जा ॿ पहलू हुआ। मुला वारो इस्लाम कुफ्र जो शरह हो। दीन इस्लाम खे गेले रोज़मर्रा जे कारोबार में इस्तेमालु गर्ज़ीअ लाइ कतब आणणु फ़ाइदे बदिरां नुक़सानकार आहे। उन करे सचल सरमस्त जी सलाह ते हलण खां सवाइ चारो ई कोन्हे। जासी मुंबर मस्जिद मीनारी वीरान न थिएसी, हाल हकानी मियाँ सचू हासिल न थिए। नंबर 8 इतिहाद ऐं निफ़ाक़ जो मसइलो।
बुनियाद खां वठी दीननि जा पैगंबर ऐं क़ौमुनि जा मुसल इतिहाद ऐं इतफ़ाक़ जो प्रचार कंदा आया आहिनि। दीन जो जोहर मुहबत आहे, उन्हीअ मां इतिहाद पैदा थिए थो। मिस्री शाह फरमाए थो त इश्क सारो इस्लाम मज़हब मुहबत ऐं मुबारक। ॿिए हिकु शाइर चयो आहे त हाकिम थीवां हुक्म चलावां इश्क उजारे पावां। जो कोई इश्क न ॼाणे उन सभु को क़त्ल करावां। इतिहाद इंसानी जा मुख्य अंसर जाइ रिहाइश, ज़ुबान, कल्चर, सियासी ऐं इक़्तिसादी मफ़ाद में ख़यालात पे रहिया आहिनि। पैगंबरनि ज़्यादा ज़ोर वहदत ख़याल ऐं अमल ते ॾिनो, पर सवाइ चंद माण्हुनि जे घणनि माण्हुनि उन ते अमल न कयो। हर वक़्तु दुनिया जी अक्सरियत तारीख़ी तजुर्बे जे बिना ते बाहमी इतिहाद जे हुसूल लाइ जाइ रिहाइश, ज़ुबान, कल्चर, तवारीख़ी रिवायात, सियासी ऐं इक़्तिसादी मफ़ाद खे मुक़ररु कयो आहे। अक़वाम मुतहिदा बि उन्हनि अंसरनि खे क़बूल कयो आहे। नज़रिया बैनुल अक़वामी हैसियत रखनि था। उहे ज़हनी पैदावार हुअण करे कनि मख़सूस एराज़ियुनि ताईं महदूद करे नथा सघजनि। माण्हुनि जे इतिहाद लाइ कनि मख़सूस एराज़ियुनि में ठोस हक़ीक़तुनि जे बुनियाद ते कोशिश करणु ज़्यादा सहल अमल सम्झी वई आहे। ख़ुदि नज़रियनि जे बुनियाद ते इतिहाद बि इब्तिदा में कनि महदूद एराज़ियुनि में करे पोइ उन्हनि खे ॿियनि मुल्कनि ताईं वधायो वञे थो। नज़रियनि जी सही तबलीग ऐं फ़रोग़ तालीफ़ कुलूब ऐं इख़लाक़ के हुस्ना जे आधार ते करणु बहितर आहे, न त उहे नज़रिया ज़हनी साम्राज बणिजी तशदुद ऐं तअस्सुब जो कारण बणिजनि था। मज़हब, कम्यूनिज़म, फ़साइयत सभु आहिस्ते थी ज़हनी साम्राज जी सूरत अख़्तियार कंदा वञनि था। तंहिं करे बहितरीनु रस्तो इतिहाद जो क़ौम परस्ती आहे, जंहिंजे वसीले हर हिकु मुल्क में माण्हुनि जे इतिहाद, अमुन ऐं तरक़ीअ लाइ कोशिश करणु घुरिजे। नज़रियनि खे क़ौम परस्तीअ ते तरजीह ॾियणु क़ौमी इतिहाद, अमुन ऐं तरक़ीअ जी राह में रुकावट पैदा कंदो। पोइ उहो नज़रियो मज़हबी या सोशलिज़म छो न हुजे।